वतन सां मोहबत जा केतिरा ई अनेक किस्सा आहिनि, पर उमर ऐं मारवी जो दास्तान मारवड़नि जो पंहिंजी धरती सां प्यार जो सबूत आहे। थर जे इलाइक़े में मलीर नाले हिकु इलाइक़ो हो। उन इलाइक़े में मारवी वॾे शौक़ इज़त तोड़े चाह सां रहंदी हुई ऐं उन दौर में हिकिड़ो बादशाह रहंदो हो, उमर सुमरो, जेको उमरकोट जो बादशाह हो, जेको वॾे अमीराणी ऐश परस्ती वारी ज़िंदगी गुज़ारींदो हो। जॾहिं त हिकु मारवी आम मलीर रहिजी रहवसण हुई। अरबन जे हुकूमती ज़वाल खां पोइ सिंध ते सूमरनि पंहिंजूं नज़रूं जमायूं, जंहिंमें उमर सुमरो 1355 में हुक्मरानी शुरू कई ऐं 1390 ताईं उमरकोट ते हुक्मरानी क़ाइमु रही। उमर सुमरे जे इन दौर हुकूमत में उमर मारवी जी इश्किया दास्तान बि इन दौर जो हिकु विरसो आहे। मारवी हिकु ॻोठाणी पुरसुकून ज़िंदगी गुज़ारींदी हुई। नंगर पार्कर जे वेझो मलीर में मारवी रिहाइश पज़ीर हुई। मारवी हिकु हसीन व जमील छोकिरी हुई, जंहिंजी मङणी हिकु ॻोठ जे छोकिरे नाले खेत सां तय थी। उन ई ॻोठ जो हिकु ॿियो छोकिरो नाले फोग हुनजी मोहबत में गिरफ़्तार हुयो, जंहिंखे मारवी ऐं खेत जी मङणी ते एतिराज़ु हुयो ऐं संदन मङणी टोड़ाइण जे लाइ ऐं पाण शादी करण जे लाइ साज़िशूं शुरू कयूं। फोग नाले इहो इंतिहाई हसद रखंदड़ छोकिरो उन वक़्त जे बादशाह उमर सुमरो वटि पंहिंजी दांह खणी पहुतो ऐं बादशाह उमर खे मारवी जी हुस्न बाबति ॿुधायो। बादशाह उमर ॻाल्हियुनि ई ॻाल्हियुनि में मारवी जे इश्क में मुब्तला थी वियो ऐं उन वक़्तु उठनि जे काफ़िलो साण करे मलीर ॾांहुं निकितो। हसद रखंदड़ छोकिरो फोग ऐं उमर सुमरो उन खूह ते पहुता जिते मारवी पाणी भरणु ईंदी हुई। उमर सुमरो मारवी सां मोहबत जो इज़हार कयो ऐं शादी जी पेशकश कई, जंहिं ते मारवी इनकार में जवाबु ॾिनो, जंहिं ते उमर सुमरो अगवाह करे उमरकोट जे क़िले में क़ैद रखियो। मारवी ॻोठाणी हवादार ऐं खुले माहौल खे पसंदि कंदड़ छोकिरी हुई, जेका उमरकोट जे क़िले ऐं जी चौधवारी में क़ैद कीअं थी रही सघी। उमर सुमरे जे तमामु घणे मजबूर करण बावजूद बि मारवी जो हिकिड़ो ई मौक़िफ़ हुयो त मरण क़बूल कंदुसि, पर मलीर जहिड़े आज़ाद मुल्क खे छॾे तोसां शादी न कंदुसि। मारवी क़ैद में खाधो पीतो न खाइण जे करे बीमार थी चुकी हुई, जंहिं ते उमर सुमरे ॿीहर शादी जी पेशकश कई, पर मारवी इनकार कयो ऐं इहो वराणियो त अगरि क़ैद मां मरी बि वञा त मुंहिंजो मड़ मलीर जे आज़ाद ऐं पुरसुकून आबहवा में दफ़न कजो त जीअं आराम करे सघां। अगरि लाश मुंहिंजो मलीर पहुचंदे ई पंहिंजी पाक मिटी जी ख़ुशबू सां ॿीहर ज़िंदा थी पवंदो। मारवी जी उहा पंहिंजी मिटी सां इश्क ॾिसी उमर सुमरे नेठि हारायो। सिंधी सकाफ़त मूजिबि मारवी जे मथे ते लोई ओढाए संदसि इंतिहाई इज़त सां वापसि पंहिंजे मलीर मुल्क छॾे वञे थो। मारवी जे 1 साल खां पोइ ॻोठ वापसी ते ॻोठाणनि संदन पाक दामनी ते शक कयो, जंहिं ते उमर सुमरो साबिती सां भेण करे ऐं सही सलामत ॻोठ छॾे वियो। मारवी जो खूह बालवा में आहे, जिते अॼु बि पुराणो मारवी जो साज़ व सामान निमाइश ते रखियलु आहे। बालवा उमरकोट खां 200 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते वाक़िआ आहे ऐं मारवी खे अॼु बि पंहिंजी मिटी सां मोहबत ते ॻायो ऐं लेखियो वञे थो। वीडियो ॾिसण जी वॾे में वॾी महिरबानी। अगरि तव्हां असांजे चैनल ते अञा ताईं नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, बेल आइकन दॿायो ऐं अॻिते शेयर कयो।